नासिरीन सखर में वाक़िया आगा कंदासी सिंध हाई कोर्ट सखर बेंच पेंशनर्स के पेंशन न ॾियण ते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर जा अकाउंट सील करण जो हुक्म ॾई छॾियो आहे। जस्टिस जुनैद गफ़ार ऐं जस्टिस ज़ुल्फ़िकार सांघी ते ॿधल ॿ रुकनी बेंच अमीरा भट्टी जी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान म्यूनिसिपल अमलदार पेश थिया। दरख़्वास्त गुज़ार जे वकील ॿुधणीअ दौरान दलील ॾींदे चयो त दरख़्वास्त गुज़ार खे पेंशन जी रक़म नथी ॾिनी वञे, जंहिं करे हिन महांगाई जे दौर में संदन घर जी चुल विरण ॾुखी थी वई आहे। म्यूनिसिपल अमलदार चयो त पेंशन जी मद में औरत अमीरा भट्टी खे 1 लख रुपयनि जो चेक ॾिनो वियो आहे। रहियल रक़म 3,44,000 रुपया ॾिना वेंदा। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अब्दुल नईम पीरज़ादो चयो त 1 लख जो मिलियल चेक कैश न पियो थिए, जंहिं ते अदालत पारां म्यूनिसिपल जे अमलदारनि ते नाराज़गी जो इज़हार कयो वियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पेंशनर्स के पेंशन न ॾियण ते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर जा अकाउंट सील करण जो हुक्म ॾई छॾियो आहे। जस्टिस जुनैद गफ़ार ऐं जस्टिस ज़ुल्फ़िकार सांघी ते ॿधल ॿ रुकनी बेंच अमीरा भट्टी जी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान म्यूनिसिपल अमलदार पेश थिया। दरख़्वास्त गुज़ार जे वकील ॿुधणी दौरान दलील ॾींदे चयो त दरख़्वास्त गुज़ार खे पेंशन जी रक़म नथी ॾिनी वञे, जंहिं करे हिन महांगाई जे दौर में संदन घर जी चुल्हि विरण ॾुखी थी वई आहे। म्यूनिसिपल अमलदार चयो त पेंशन जी मद में औरत अमीरा भट्टी खे 1 लख रुपयनि जो चेक ॾिनो वियो आहे। रहियल रक़म 3,44,000 रुपया ॾिना वेंदा। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अब्दुल नईम पीरज़ादो चयो त 1 लख जो मिलियल चेक कैश न पियो थिए, जंहिं ते अदालत पारां म्यूनिसिपल जे अमलदारनि ते नाराज़गी जो इज़हार कयो वियो। जस्टिस जुनैद गफ़ार ऐं जस्टिस ज़ुल्फ़िकार सांघी ते ॿधल ॿ रुकनी बेंच अमीरा भट्टी जी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान म्यूनिसिपल अमलदार पेश थिया। दरख़्वास्त गुज़ार जे वकील ॿुधणीअ दौरान दलील ॾींदे चयो त दरख़्वास्त गुज़ार खे पेंशन जी रक़म नथी ॾिनी वञे, जंहिं करे हिन महांगाई जे दौर में संदन घर जी चुल्हि बार ॾुखी थी वई आहे। सखर मां तफ़सील मां कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर मोरड़ो महरकात जी। मोरड़ो आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच जो है पेंशन की रकम न ॾियण ते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर जा अकाउंट सील करण जो हुक्म ॾई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस जुनैद गफ़ार ऐं जस्टिस ज़ुल्फ़िकार सांघी ते ॿधल ॿ रुकनी बेंच अमीरा भट्टीअ जे दरख़्वास्त जी ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान म्यूनिसिपल अमलदार पेश थिया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार अमीरा भट्टीअ जे वकील अदालत खे ॿुधायो आहे त पेंशन जी जेका रक़म आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे तरफ़ां उहा नथी ॾिनी वञे, जंहिं करे हिन महांगाईअ जे दौर में जेको आहे दरख़्वास्त गुज़ार जे जेको घर जो चुल्हि आहे उहो ॿरण ॾुखी थी वई आहे। उन अदालत खे इस्तदा कई त पेंशन जी रक़म जेका आहे उहा ॾियारी वञे। म्यूनिसिपल अमलदारनि अदालती पुछाणे ते ॿुधायो त पेंशन जे मद में औरत अमीरा भट्टीअ खे 1 लख रुपयनि जो चेक ॾिनो वियो आहे। रहियल रक़म 3,44,000 रुपए जल्द ॾिना वेंदा, जंहिं ते वकील अब्दुल नईम पीरज़ादो अदालत खे ॿुधायो त 1 लख रुपयनि जो जेको चेक ॾिनो वियो आहे उहो बि कैश नथो ॾिए। अञा बि जेको आहे बैंक जा चकर हणूं पिया, म्यूनिसिपल ऑफिस जा जेके पंध कया पिया वञनि, पर उहो चेक कैश न पियो थिए, जंहिं ते अदालत म्यूनिसिपल जे अमलदारनि ते नाराज़गी जो इज़हार कयो वियो। वकील अब्दुल नईम पीरज़ादो मूजिबि अदालत पेंशन जी रक़म न ॾियण वारे केस में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर जा जेके अकाउंट आहिनि उहे सील करण जो हुक्म ॾिनो वियो आहे। जी महिरबानी मोरड़ो महर तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, वक़्त जी ख़बरूं वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।